इस्लाम जिला शिकारपुर, मनाज़र मुकर्रम मौलाना तैयब नेको साहब नाज़िम अमूमी जमीयत उलमा इस्लाम जिला शिकारपुर, ओहदेदारान, जिम्मेदारान, यूनियन काउंसिल जान, मोहतरम दोस्तों, भाइयों और बुजुर्गों, मुझे रफीक मोहम्मद साहब जो काफी इसरार हुए पर असांजे यूनियन काउंसिल जो इजलास आहे ऐं तव्हां गुज़रो था ऐं गुड थी वञो था त असांजे इजलास ऐं प्रोग्राम ऐं शिरकत कंदे पोइ अॻिते रवाना थियो। मुझे मामूल है तो हिकिड़े ॾींहं में हिकिड़ी तकलीफ़, हिकिड़ी ॾींहं जो हिकिड़ी राति जमाती सेमिनार या जमाती इजलास या जमाती प्रोग्राम मां सम्झा थो त मुंहिंजे लाइ फ़ौक़ियत रखनि था। इनजे करे मां पंहिंजे भाउ सां वाइदो कयो त इंशाअल्लाह मां थोरी देरि जे लाइ तव्हां वटि हाज़िरी ॾींदुसि ऐं उन खां पोइ मां अॻिते कोठीअ जे तरफ़ रवानो थींदुसि। हिकु आहे जमाती निस्बत जमीयत उलमा इस्लाम सां ताल्लुक़। यकीनन अॼु अवां सभिनी सियासी जमातुनि जो जाइज़ो वठो। हर जमात तव्हांखे मफ़ादात जे गिर्द घुमंदे नज़र ईंदी। लेकिन अॼु भी इन पुरसदन दौर में जाते काफ़रनि जूं ताक़तूं, कुफरीय ताक़तूं, आलमी क़ुव्वतूं छिते कुते वांगुरु दीन जे ख़िलाफ़, इस्लाम जे ख़िलाफ़, मज़हब जे ख़िलाफ़ मैदान ते लथल आहिनि। जाते मुसलमान हुक्मरान अघूर निंड सुतल आहिनि, जाते ख़ुद मुसलमान मुल्कनि में बेहयाई ऐं फहाशी ज़ोर पकड़ंदी थी वञे, उते अॼु हक़ीक़ी मानाउनि में इस्लाम जी चौकीदारी, दीन जी चौकीदारी, खतरे गुरबत जे कानून जी चौकीदारी, दाढ़ी तटके मस्जिद ऐं मदरसे जी चौकीदारी, हक़ीक़ी मानाउनि में क़िबला अव्वल बैतुल मुक़द्दस की चौकीदारी, फलस्तीन के मज़लूम मुसलमानों के लाए आवाज का जवाब उठाए रही है। जवाब जमीयत उलमा इस्लाम अभी जने आईन, कोकेन, शराब, थरो केड़ी केड़ी गलाज़त जेका अॼु असांजे दरमियान मौजूद आहे। अॼु स्कूलनि जो हाल छा आहे? मास्टर पाण आंगूठे छा पाइनि, ॿार छा पढ़ी निकिरंदा। कॉलेज यूनिवर्सिटी जो हाल छा आहे, इदारनि जो हाल छा आहे। अॼु इन माहौल में जॾहिं नौजवान बेदीनीअ जे तरफ़, टीवी, वीसीआर, फहाशी और यानीअ जे तरफ़, मोबाइल जहिड़े फितरे जे तरफ़, ज़िना, शराब, चर्स ऐं अफ़ीम में इन्हनि मुग़ल्लज़ात जे तरफ़ नौजवान वधी रहियो आहे त उते नौजवान खे ॿिए रुख़ ते जेकॾहिं को इन्हनि शयुनि खां रोके करे क़ुरान जी, हदीस जी, दीन जी, मदीने जे मीर जे तालीमात जी कोई मेहनत करे तालीमात ॾेई रहियो आहे त उहे आलिम आहिनि, तालिब आहिनि, मस्जिदूं आहिनि, मदरसा आहिनि, उन्हनि जे अंदरि उस्तादनि जी मेहनत अमली तौर ते हिकु तरफ़ दीन जी ख़िदमत, इस्लाम जी
इस्लाम अदा करे रही है। तबे तरफ हमारी सो इक़्तिदार में वेठल भरी जॾहिं वो इलेक्शन जे मैदान में आहिनि त उहे बि वाइदा कनि था। जॾहिं असां इलेक्शन जे मैदान में आहियूं असां बि वाइदा कयूं था, लेकिन इलेक्शन खां पोइ 5 सालनि ताईं खटींदड़ उम्मीदवार न पाण नज़र थो अचे, न अमली तौर ते उनजो को कमु नज़र थो अचे। ऐं असां इलेक्शन में जेको रड़ियूं कयूं था, तूकूं कयूं था, दाहूं कयूं था, इलेक्शन खां पोइ बि 5 साल मैदान में जेकॾहिं का जमात बीठल आहे जेका धरतीअ जो केस थी विढ़े, पेटनि जो, वसीलनि जो, जज़ीरनि जो केस थी विढ़े, नौजवाननि जे नौकरियुनि जो केस थी विढ़े, जेका सिंध जे दरियाह जो केस थी विढ़े, जेका न्याणियुनि जे इज़त आबरूअ जो केस थी विढ़े, जेका हुकुमरान इंसान थियो किथे बि न आई जॾहिं ख़ुदा घणी सिंध खे राजुनि जे भाटे मां आज़ाद करण जे लाइ महिनत थी करे उहा जमात जे तव्हांखे अमली तौर ते नज़र ईंदी त जमीयत उलमा इस्लाम नज़र ईंदी। भाई ॿुधायो हुकुमराननि कहिड़ा फाड़ा मारिया। ॿियो त ठहियो जेकियूं खीर जूं ऐं माखीअ जूं उन्हनि खे ॾाढो वहाइणो हो से वहाइणो हो। मग़रिब खां पोइ तव्हां रोडनि ते सफ़र कयो, राकास थो घुमे राकास। ॿियो त असां शिकारपुर ऐं सखर लखी ऐं मडेजी ऐं लाड़काणे जे रोड ते न हुजो, ॿियो त असां फलस्तीन में ऐं गज़ा में ऐं असां चचीनिया में ऐं बोस्निया में ऐं इराक में ऐं फलस्तीन में सफ़र कंदा हुजो। इन मां कसम खणी थो चवां, हाणे 6 अप्रैल ते धरना हा दरिया जे पुलनि ते, त मां 5 अप्रैल ते मग़रिब खां पोइ लाड़काणे खां निकितुसि। मूंखे गुडू पहुचणो हो। जॾहिं मां नवंदेरो क्रास कयो त नवंदेरे खां वठी गुडूअ ताईं इंसान त इंसान, गाॾी त गाॾी, माण्हू त माण्हू, रोड ते जानवर बि नज़र न पिया आहिनि। हे बदमनीअ जो हाल आहे, हे बदमनीअ जो हाल आहे, हे हुकुमराननि जो रिज़ल्ट आहे, हे हुकुमराननि जी कारकर्दगी आहे। लेकिन 5 साल पहिरियां साहब सगोरे जी ज़मीन ॾिसो ऐं 5 सालनि खां पोइ हाणे ज़मीन ॾिसो। 5 सालनि खां पहिरियां गाॾियूं घणियूं हुअसि, हाणे घणियूं अथसि। 5 साल पहिरियां अकाउंट में पैसा घणा, हाणे घणा अथसि। कराची में, लाहौर में, इस्लामाबाद में, दुबई में, लंडन में साहब जा बंगला घणा हुआ, हाणे घणा आहिनि। मुल्क तबाह कयो त कयो, धरती खपायो त खपायो, ग़रीबनि जे हक़नि ते धारा हणो त हणो। असांजो क़िस्मत है जहान खान वारो इस्लाम जे सरबुलंदीअ जे लाइ, क़ुरान जे कानून जे लाइ, शरीयत जे निज़ाम जे लाइ, बच्चनि जे इज़्ज़त ऐं आबरूअ जे चौकीदारीअ जे लाइ, वतन अज़ीज़ पाकिस्तान जे सलामतीअ जे लाइ, समाज जहिड़ी सिंध खे बाग़ुनि जे वाटनि मां आज़ाद करण जे लाइ ऐं पंहिंजनि अंगनि नंगनि दंगनि सां गॾोगॾु दरियाहनि जे चौकीदारीअ जे लाइ जेकॾहिं अमली तौर ते का जमात मैदान ते आहे त उहा जमात जमीयत उलमा इस्लाम आहे। मसलहतुन खां ॿाहिरि निकिरी मैदान ते निकिरी जमीयत उलमा इस्लाम जा बाहबेली जो ताकि दीन जी इस्लाम जी भी चौकीदारी कजे, दाढ़ी ऐं पटके मस्जिद ऐं मदरसे जी भी चौकीदारी कजे, तव्हांजे बच्चनि खे बि गुमराह करण खां बचाइजे त समाज जहिड़ी सिंध खे बि बाग़ुनि जे वाटनि मां आज़ाद कराइजे। मक़सद इहो आहे असांजे रड़े खुलासो इहो आहे असांजे गुफ़्तगू ऐं ॾींहं राति जे बहितर ॾींहं राति हिकु करे जेको भॼूं था डुकूं था सिर्फ़ु इन जे लाइ त क़ौम सुधरी पए, नौजवाननि जो मुस्तक़बिल बहितर थी पए, ग़रीबनि मिस्कीननि हारियुनि मज़दूरनि खे उन्हनि जा हक़ मिलनि ऐं असांजी समाज अहिड़ी सिंध अमन जो गहवारो वाक़ा करण मुंहुं ॿुधण कमु था सिंधियुनि जो। ॿियो त ठहियो
लेकिन हाणे अछो वियो, अटो वियो, लटो वियो, सब कुछ वियो। ऐं हालत इहा आहे। कल्ह मां हिकिड़ो सोशल मीडिया ते वीडियो पे ॾिठो। असांजे वेझो जेके इलाके जो हो, मुनासिब न आहे नालो खण इलाके जो बि, ऐं सोशल मीडिया ते पई आहे वीडियो, भरी पई आहे सोशल मीडिया। हिकिड़े घर ते पुलिस छापो हयो आहे। 40-50 औरतुनि खे हुन घर मां ॿाहिरि कढे वियो आहे। उहे फहाशी जो अड्डो ऐं इज़तुनि जी नीलामीअ जो कारोबार। असांजे वेझो शिकारपुर ऐं लालकाणे जे वेझो जी ॻाल्हि थो कयां मां। कराची या इस्लामाबाद ऐं लाहौर जी ॻाल्हि नथो कयां। असांजे तरफ़ हिकु घर मां 30-40-50 मायूं। हाणे इहो त उहो वाक़ियो आहे जेको तव्हांजे असांजे साम्हूं आयो आहे। जेका साम्हूं न आया आहिनि उहे घणा वाक़िया हूंदा। पोइ मुंहिंजा भाइरो नसुलनि जा नसुल तबाह पिया थिया। ज़िना आम, शराब आम, ब्याज आम, जुआ आम। क़ौम खे हिन जे कढ लॻाए पाण वतन था बेटनि जा सौदा कंदा, जज़ीरनि जा सौदा कंदा, वसीलनि जा सौदा कंदा, दरियाहनि जा सौदा कंदा। ऐं दरिया में पाणी आहे काथे? जहान खान वारा बि दरिया जे मथां वेठा आहियो। ॿुधायो तव्हां मूं कचे वारा कहिड़ा आहिनि? वो आहे कचे वारो हथु खणे। पाणी घणा महीना लेट आयो ज़मीनुनि में? अब्बा कच्चे में पानी घणो लेट आयो आहे? महीनो लेट थी वियो, अञा न आयो। पोएं साल घणा महीना लेट हो? ये ॻाल्हि सम्झण जी, मुल्ज़म खिलण जी न आहे। तव्हां मुल्ला सियासी थियो, तव्हां इहा सियासत हवाले कई आहे वॾे रंजित ने कम लही विया आहिनि। पर तव्हांखे हलवो मिले, मुल्हनि जा कम पूरा। ॾिस त मुल्लो कीअं हलवे ते पियो आहे। तव्हां हलवनि ते हो सिंध ते हथ साफ़ कर, बस तव्हां बि ख़ुशि हो त ख़ुशि। हलवा छॾियो, जलवा ॾेखारियो। पोएं साल कच्चे जी ज़मीनुनि में 2.5 खां 3 महीना पाणी लेट हो। हिन साल महीनो थियो पाणी लेट आहे। 2.5 महीना फसल लेट आहिनि। कणक जो अॼुकल्ह रेट जो हाल छा आहे? मां त ज़मीनदार न आहियां, तव्हां खां थो पुछां। ज़मीनदार रोईंदो थो वरिते, हारी रोईंदो थो वरिते, राहकार रोईंदो थो वरिते। मूंखे कल्ह हिकिड़े वॾे साहब फोन कई। वॾे साहब आए बि पीपल्स पार्टीअ में, आए बि शायदि एमएलए जी सीट ते ॾिठो नथो कयांसि। अलाह जो कसम स्पीकर ते थो ॻाल्हाए। वॾो साहब पीपल्स पार्टीअ में सीट बि शायदि वॾी ते। मूंखे चई मुला दरियाहनि सां गॾु कणक ते बि त ॻाल्हाए न। मां चयो हुकूमत तव्हांजी, सदर तव्हांजो, वज़ीर आला तव्हांजो, मां ॻाल्हायां करे अला कहिड़ो कारो मुंहुं कयूं। बसि जेको थियो सो थियो। हाणे क़ुरान खे मन कणक ते ॻाल्हाए तो रेट वधे त मरी वियासीं। उन्हनि खे बि ख़बर आहे त हे मुल्लो ॻाल्हाईंदो त कान का असांखे फ़ाइदो मिलंदो, हे न ॻाल्हाईंदो त मरी वेंदासीं। मां अलाह जो जेतिरो शुक्र अदा कयां घटि आहे। 2.5 महीना 3 महीना पाणी लेट, 2.5-3 महीना फसल लेट। 91 में चाचा मुआइदो थियो हो। चइनी सूबनि गॾिजी वेही मुआइदो कयो हो त बाबा हेतिरो पाणी साल में दरियाह में टोटल जेको सैलाबनि में, जेको पहाड़नि मां, जेको काबिल मां, जेको चाइना मां, जेको पंजाब मां अचे थो, सॼो पाणी मिलाए मिसाल जे तौर ते 100 गैलन पाणी आहे त हिन मां सिंध खे हेतिरो मिलंदो, पंजाब खे हेतिरो मिलंदो, ख़ैबर पख्तूनख्वा खे हेतिरो मिलंदो, बलोचिस्तान खे हेतिरो मिलंदो। 91 में मुआइदो थियो। 91 जे मुआइदे जे तहत दरियाह मां 4 सूबनि खे पाणी मिलणो आहे।
अज जो पानी सिंध के मिले तो उन 91 के मुआहदे के तहत 55% पानी असो चोरी करे, रुगो 45% पानी असा के 55% पानी चोरी। ऐं उन जो नतीजो छा निकतो त ज़मीनूं त परे जी ॻाल्हि, पीअण जो साफ़ पानी कोन्हे। मूंसां गॾु तव्हां हलो, 100 किलोमीटर बि न थींदो कुबो सईद खान कच्ची पुल, मां तव्हांखे गॾु खणी थो वञा गाॾीअ ते। भुट्टो साहब वज़ीर आज़म उतां थियो, बेनज़ीर साहिब वज़ीर आज़म उतां थी, बिलावल साहब हाणे इलेक्शन उतां विड़ी, जे नालीअ वाह मां जानवर कुत्तो बिल्लो गडो घोड़ो में बकरी पानी थी पिए, इंसान बे सागे ही वाह मां पानी पीअण ते मजबूर आहे। शहदादकोट ज़िले जी ॻाल्हि थो कयां, करबला जी ॻाल्हि नथो कयां। 3 महीना उते अहिड़ा आहिनि जेकॾहिं उन्हनि 2.5-3 महीननि में को माण्हू मरी वञे त मुर्दे विझाइण जे लाइ 8 किलोमीटर परों वञी पानी भरे ईंदा, तॾहिं मुर्दो विझारींदा ऐं उनखे विझारे अतुर अंबीराणी क़बर में लाहींदा। हाणे पाणी जो हाल इहो, कच्चे में 2.5 महीना लेट, हाणे पाणीअ जो हाल इहो। शहरनि में पीअण जो साफ़ पाणी कोन्हे, हाणे पाणीअ जो हाल इहो। अध खां वधीक सिंध में ज़हर आलूद पाणी, हाणे पाणीअ जो हाल इहो। कराची पाणीअ जे कतरे कतरे जे लाइ तरसी रहियो ऐं हिननि छा कयो, चोलिस्तान में थर जी ज़मीन, वारियासी ज़मीन, लखे एकड़ ज़मीन पई हुई, घुरायो वरनि मालदारनि अरबपतियुनि ऐं खरबपतियुनि खे, हलिया बाबा तूं ड्रावल आहे न, तोखे अञा ड्राव कराइणो आहे, तूं ड्रावल आहे न, हलिया तोखे अञा ड्राव कराइणो आहे, तोखे ड्राव कराइणो आहे। 1 लाख एकड़ तोखे, 50,000 एकड़ तोखे, 20,000 एकड़ तोखे, 30,000 एकड़ तोखे। हो बापनि ॾाॾनि पड़ॾाॾनि थड़ॾाॾनि खां जेका उते रहनि पिया, उन्हनि खे चऊं थो हिकिड़ो ज़मीन ख़ाली कयो। अब काॾे वञो, पड़ॾाॾो थड़ॾाॾो बि हितां जो हिकिड़ो ख़ाली कयो। असां इंगरो खे ॾिनी आहे, एफएफसी खे ॾिनी आहे, फलाणनि खे ॾिनी आहे, फलाणनि खे ॾिनी आहे। ज़मीन त उन्हनि खे ॾिनऊं, उन्हनि चयो न बस ज़मीन त वारियासीं आहे, पाणी कोन्हे, काॾो आबाद कयो। जी ख़बर आहे हुन यतीम खानो आहे न सिंध, दरियाए सिंध ते धाड़ो था हणो, 45% पाणी मिलेनि थो, 55 पहिरियों ई चोरी था कयूं, बचो 5 त इहो बि चोरी था कयूं। केड़ा रचण शुरू थिया। हाणे हिन जा 2 मक़सद आहिनि, हिन जा 2 मक़सद आहिनि। हिकु इहो त पंजाब खे ज़रख़ेज़ करणो आहे, सिंध खे बंजर करणो आहे। हिकिड़ो मक़सद इहो त हिकिड़ो थर सिंध में न हुजे, हाणे सॼी सूबे सिंध थर जो मंज़र पेश करे। ऐं ॿियो त माण्हुनि खां रोज़गार कोन्हे, नौकरी कोन्हे, पैसा कोन्हनि। यानी हाल इहो आहे त जेकॾहिं महीने जी 1 तारीख़ आहे त ग़रीब सोचे थो त बिजलीअ जो बिल भरियां, गैस जो भरियां, ॿारनि जी स्कूल जी फीस भरियां, कणिक लारायां, किराने वारे जो बिल ॾियां, होटल वारे जो खीर जो बिल ॾियां, या मां ऐं पीउ कुराड़े जे लाइ दवा वठी अचां। छॾियो हिननि खे बाबा, हिते तवजो कयो। ईअं आहे या कोन्हे? जवाब ॾियो बाबा। अॼुकल्ह माण्हू खाइण जे लाइ परेशान आहे या कोन्हे? रुपए जे लाइ परेशान आहे या कोन्हे? पोइ हारी जेका आहिनि, अक्सर माण्हू हिते जेका मूं वटि वेठा आहिनि, उन मां अक्सर तव्हां मां उहे हूंदा जेका गुज़र सफ़र या ज़मीनदारीअ ते या राहके ते या हारपे ते कंदा। पोइ 6 महीननि जो फसल खणंदा, 6 महीननि जो कर्ज़ लाहींदा, वरी 6 महीननि जो फसल खणंदा, वरी 6 महीननि जो कर्ज़ लाहींदा। ईअं ई घर हलंदो आहे न बाबा तव्हांजो। जॾहिं पाणी ई न हूंदो, हाणे तव्हांजो फसल 2.5 महीना लेट आहे, पोइ हिते तव्हांखे पाणी कोन मिलंदो त फसल काॾो खणंदो? फसल न खणंदो त घर काॾो हलाईंदो? हिकिड़ो मनसूबो पाणी खसे, सिंध खे बंजर करे पंजाब खे तरक़ी याफ़्ता करण जो आहे। ॿियो मनसूबो इहो आहे कि हिननि खां सभु कुझु खसियो आहे, सिंधियुनि वटि बची ज़मींदारी, हारको, राकारो आहे।
इहो बि इन्हनि खां खसियो दुख मरनि चांवरनि जे लप जे लाइ कणिक जे लप जे लाइ मिर्चनि जे लप जे लाइ ऐं कमंद जे लाइ फुटिन जे लाइ हे हीअं हथ झले बीहनि पंजाब जे ज़मींदारनि जी मर्ज़ी हूंदी त तव्हांखे लप कणिक जी ॾींदा लप चांवर जी ॾींदा मर्ज़ी न हूंदी त तव्हांखे कुझु न ॾींदा ताकी सुभाणे तव्हां पंहिंजे पटनि जो पेट पाण कमाए न पाले सघो तव्हांजी कणिक तव्हांजी सारी तव्हांजी सब्ज़ी तव्हांजी फुटी सभु कुझु पंजाब जे हथ में हूंदो तव्हांजे हथ में इहो कुझु बि जेको रहियल आहे इहो बि खसिजी वेंदो हाणे मूंखे ॿुधायो इन जे ख़िलाफ़ विढ़ण जिहाद आहे या कोन्हे ॻाल्हायो बाबा ग़रीबनि जे हक़नि जे लाइ विढ़ण जिहाद आहे या कोन्हे धरतीअ जे हक़नि जे लाइ विढ़ण जिहाद आहे या कोन्हे ग़रीबनि मिस्कीननि हारनि मज़दूरनि ज़मींदारनि जे हक़नि जे लाइ विढ़ण जिहाद आहे या कोन्हे पोइ इहो जिहाद मां अकेलो कंदुमि या तव्हां मां सां गॾु कंदव पंजनि अठनि हथ खयां अलाए इहो जिहाद मां अकेलो कंदुमि या तव्हां मूंसां गॾु कंदव तव्हां इन जिहाद में दीन जे लाइ इस्लाम जे लाइ शरीयत जे लाइ क़ुरान जे लाइ दाढ़ी पटके मस्जिद मदरसे जे लाइ मुल्ला हमराही जी मैदान ते निकिरंदव तव्हां धरतीअ जे लाइ धरतीअ जे मारूअड़नि जे लाइ दरियाह जे लाइ जज़ीरनि वसीलनि ॿेटनि जे लाइ मां सां गॾु मैदान ते निकिरंदव त पोइ पैगाम ॾियण थो चाहियां त पाकिस्तान जी सलामती सूबनि जे सलामतीअ में आहे पाकिस्तान जी मज़बूती सूबनि जे मज़बूतीअ में आहे सूबा मज़बूत पाकिस्तान मज़बूत सूबा कमज़ोर पाकिस्तान कमज़ोर तव्हांजा इहे फ़ैसिला पाकिस्तान खे कमज़ोर कंदा असांखे माउ जे पुट खे न पाकिस्तान कमज़ोर करण ॾींदासीं न सिंध कमज़ोर करण ॾींदासीं मूंखे ख़बर आहे तव्हां मुल्क जा दुश्मन आहियो तव्हां मुल्क जा सॼण न आहियो तव्हां पाकिस्तान जा दुश्मन आहियो असां इंशाअल्लाह तव्हांखे न सिंध सां दुश्मनी करण ॾींदासीं न पाकिस्तान सां दुश्मनी इंशाअल्लाह जमीयत उलमा इस्लाम सां गॾु रहंदव मेहनत कंदव जदोजहद कंदव अल्लाह तबारक व तआला तव्हांजो ऐं मुंहिंजो हामी